अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी त इंडोर मनी प्लांट जेको असां रखूं था उन जी केयर कीअं कजे। आज मैं आपके साथ शेयर कर रही हूँ कि इंडोर मनी प्लांट जो हम रखते हैं बॉटल्स में, उसकी केयर हमें कैसे करनी चाहिए। ये आप देख सकते हैं कि इस पर बहुत डस्ट भी पड़ गई है, बहुत मिट्टी की हवाएं चली हैं, तो ज़ाहिरी बात है कि ये पौधा भी जो है मेरा बहुत सफ़र कर रहा है। तो एॾियूं मिट्टी वारियूं हवाऊं हलियूं आहिनि त हीअ बूटा जेके आहिनि सफ़र था कनि। त सभिनी खां पहिरियों असां हिन मां बोतल मां कढंदासीं। सबसे पहले हम बहुत आराम से इसको एक एक करके इस पौधे से बोतल से पौधे को निकाल देंगे और उसके बाद हम देखेंगे कि हमें इसके साथ आगे क्या करना है। सबसे पहले इसमें जो गंदा पानी है, हिन में मेरो पानी है, तव्हां ॾिसो था कचरो जमा थी वियो अंदर। इहो पानी हारे बोतल के धोई असां हिन में साफ़ पानी भरींदासीं। सबसे पहले हम इस पानी को फेंक देंगे, बोतल को अच्छी तरह से धो लेंगे और इसमें हम बिल्कुल फ्रेश पानी भर लेंगे। इससे पहले मैंने ये बताया था कि आप जब पानी कम हो जाए तो उसको आप आधा फेंक दें और फिर आधा जो है उसमें फ्रेश भरें। लेकिन अब जो है वो बहुत इसकी हालत ख़राब हो चुकी है, कुछ इसके अंदर जड़ें भी गल चुकी हैं, कुछ पाड़ू अहिड़ियूं आहिनि जेके हिन जे अंदर ॻरी चुकियूं आहिनि। त असां उन्हनि पाड़ुनि खे बि हटाईंदासीं। इन करे ज़रूरी हो त हिन पाणीअ खे बिल्कुलु साफ़ कयो वञे। त हाणे सभिनी खां पहिरियों त इहे बोतल भरे असां हिकिड़ी साइड ते रखूं था साफ़ पानी जी। हाँ, पानी की बोतल में भरे छड़िया, धोई साफ़ करे, इसको अंदर बाहर से धो लिया मैंने, साफ़ करके इसको हम भर के रखते हैं। उसके बाद पौधों की हालत देखें, ये ॾिसो सभिनी खां पहिरियों त हिन जे मथां जेको भी कचरो जमा थी वियो आहे, ये जड़ों के ऊपर जो भी कचरा जमा हुआ है, और कुछ आप देख सकते हैं कि जड़ें भी जो है वो काली हो गई हैं। तो पहले तो हम इनको अच्छी तरह से साफ़ करेंगे हाथ से। हम जितना कचरा, ये मरी हुई जड़ें, ये ॾिसो ही मोल हिन मां जेके पाड़ू निकिरनि थियूं, ये असांखे कढी छॾणियूं आहिनि। पुराणियूं ख़राब थियल सड़ियल ऐं ॻरियल गली सड़ी जो भी जड़ें हैं, पहले उसको हाथ से अच्छी तरह से इसको आप निकाल दें। जो भी कचरा है उसको हटा दें। ये 3 शाखें इसमें, एक से मैंने हटा दिया है, अब ये दूसरी है। इसमें भी देखें ये बहुत सारे जो है इसकी शाखें जो है वो गल चुकी हैं, बिल्कुल सड़ चुकी हैं, तो उनको हम हटा देंगे। पहिरियों असां हिननि खे हथ सां साफ़ कंदासीं, उन खां पोइ असां हिनखे पानी सां धोईंदासीं। ये भी देखें इसमें तो आधी शाख भी गल चुकी है। हिन में तव्हां ॾिसी सघो था तो ये हिन जी शाख भी ॻरी चुकी है, इसकी शाख गल चुकी है आधी से ज़्यादा। ये गली हुई शाख मैंने अलग कर दी है। इसको हम बल्कि यहाँ से काट देते हैं। हिनखे असां कटे छॾियोसीं ऐं हिन जो ॻरियल पार्ट बिल्कुलु ई जुदा करे छॾियो आहे, बिल्कुलु धोई छॾियो आहे। ठीक है, ऐं हाणे असां हिननि खे कंदासीं पानी से साफ़। अब हम इनको पानी के साथ वॉश करते हैं। पहले हाथ से साफ़ किया है, जो हाथ से अलग नहीं हुए उनको पानी के साथ धो लें और इसको बिल्कुल नीट और क्लीन कर दें, ताकि सारा कचरा जो है हट जाए। साथ साथ पत्तों को भी धोते जाना है। ठीक है, गर पननि खे धोईंदा था वञो। हिननि खे धोई करे साइड ते रखणो आहे ऐं ही पाड़ू, हिननि जूं शाखूं बिल्कुलु धोई साफ़ कबियूं ऐं गॾु असां हिननि जा पन बि धोईंदासीं। ऐं ज़रूरी है तो इनके हवादार जगह पे रखिए, किसी ऐसे कोने में मत रखें जहाँ इसको कोई हवा नहीं लगती हो, और ऐसी जगह पे रखें कि इसको हवा मिलती रहे, हवा लगती रहे। जहाँ पे हवा का गुजर हो तो ये हेल्दी रहेंगे, वरना ये पौधे जो हैं वो मर जाएंगे, तो इनको मरना नहीं चाहिए। हिननि जी केयर करणु ज़रूरी आहे। केयर कंदा रहंदव त हिननि जी ज़िंदगी भी वॾी थींदी, घणो टाइम हलंदा, घणो साथ ॾींदा तव्हांजो। पर जेकॾहिं ही मेरा हूंदा, हिननि ते डस्ट पियल हूंदी, पानी चेंज न थींदो ऐं बोतल जे अंदर जेके हिन जूं पाड़ू ॻरी ऐं सड़ी वेंदियूं, त पोइ ही कॾहिं बि न ग्रो कंदो, न फ्रेश रहंदो। त हाणे मूं हिनखे धोई छॾियो आहे। अच्छा, उसके बाद ये काम ज़रूर करें कि ये देखिए यहाँ से एक नई शाख निकल रही, इसको हटा दें, क्योंकि ये पानी के अंदर निकल रही, ये अंदर बढ़ेगी नहीं बल्कि गल जाएगी। और जड़ें भी जो है उनको आधा काट दें, छोटी कर दें। ये फ्रेश साफ़ पाड़ू हैं, ये साफ़ सुथरी जड़ें थी। ठीक है, ये साफ़ सुथरियूं पाड़ू हुयूं जेके तमामु वॾियूं थी वयूं, ऐं हाणे जॾहिं असां बोतल में विझंदासीं त ही जेके आहिनि उहे हिकु त अंदरि वञण में मुश्किल कंदियूं, ऐं ॿियो जेको आहे उहे अंदरि ही वेंदियूं, पाड़ू वधंदियूं रहंदियूं, त पोइ पन जेके आहिनि फ्रेश न रहंदा।
जब ये जड़ें ज़्यादा बढ़ती रहती हैं तो पत्ते फिर फ्रेश नहीं रहते। ठीक है, तो इसकी आधी जड़ें मैंने काट दी हैं। इसी तरह इस दूसरी शाख पे भी देखें, एक तो ये शाख निकल रही है, इसको हम हटा देते हैं क्योंकि ये पानी के अंदर ग्रो कर रही है, तो ये अंदर जो है वो कचरा फैलाएगी। फिर इसकी जो ये लंबी, बहुत ज़्यादा लंबी शाख है, उसको थोड़ा ट्रिम कर दे। ये तमाम जेके डिघियूं शाखूं उन्हनि खे हल्को कटियूं था, घणो न थोरो। ठीकु आहे, जेके ॾाढियूं वॾियूं थी वियूं आहिनि उन्हनि खे थोरो थोरो कटियो। इन सां प्लांट खे को नुक़सान न थींदो, इहो ईअं ई साफ़ रहंदो। अच्छा, ही जेके पाड़ू हैं, ही बाहर हैं, ये जड़ें जो थी बोतल से बाहर थी, उसमें भी आप देखेंगे कि आधी तो फ्रेश हैं, आधी जो है वो सूख गई हैं। तो जितना हिस्सा सूख गया है उसको काट दें, सुकल हिस्से के कटे था छॾियूं। ठीकु आहे, बाक़ी जेका फ्रेश पाड़ है उहा असां रहण था ॾियूं। अहिड़ी तरह ही थर्ड जेकी ब्रांच आहे हिन जी, इन में बि असां हिनखे साफ़ करे चुका आहियूं। ऐं जेका घणो वधियल डिघी पाड़ आहे, ज़्यादा जो लंबी जड़ है, उसको थोड़ा सा काट देते हैं, ट्रिम कर देते हैं। ठीकु आहे, त ही टई जेके पाड़ू आहिनि असांजूं उहे ट्रिम थी वियूं। हाणे असां वापसि हिनखे बॉटल में विझूं था इंतिहाई एहतियात सां, त जीअं हिन जी ख़ूबसूरतीअ ते कोई फ़र्क़ु न पए ऐं हिनखे जेको आहे कोई हिन जा पत्ता जेके आहिनि उहे ख़राब भी न थियनि, ॻरनि या सड़नि या भॼनि न। बहुत एहतियात से डालना है ताकि जो जड़ें हमने छोड़ दी हैं ये टूटनी नहीं चाहिए। इसको यहाँ रखती हूँ मैं, ये देखें, बहुत प्यार से, बहुत एहतियात से इन जड़ों को आप हाथ से अंदर डालें ताकि ये जो है इनके ख़राब होने का, टूटने का खदशा नहीं रहना चाहिए। ठीकु आहे, उन खां पोइ हिन जो टियों जेको पार्ट आहे उहो बि मां हिन में विझां थी। ये ॾिसो, ये आप देख लें, इसको भी हम, इसमें ज़्यादा बहुत बड़ी सी मोटी सी जड़ है, जो लंबी थी मैंने काट दी है। तो अब ये जो छोटी बाकी रह गई है इसको बहुत एहतियात से हम अंदर हाथ से पकड़ के इसको डाल देते हैं। इस बोतल का जो है वो जो मुंह है वो बहुत पतला है, तो इसमें ज़्यादा मैं नहीं डाल सकती हूँ शाखें, लेकिन जितनी भी हैं वो इसमें बहुत खूबसूरती से जम जाती हैं। अब इसको यहाँ रख के, दूर रख के थोड़ा मैं आपको दिखाती हूँ। ये देखें, ये जब मैं शेल्फ में रखती हूँ तो ये जो शाख है वो नीचे लटक रही होती है इस तरह, और बाकी जो है ये ऊपर शेल्फ पे रहती है। तो इहो तरीक़ो आहे। जॾहिं तव्हां ॾिसो त बोतल जो पाणी तमामु मेरो थी वियो आहे, उनमें शाखूं जेके तमामु ॻरी वियूं आहिनि या उनमें जेके रूट्स आहिनि, पाड़ूं जेके आहिनि उहे घणियूं वधी वियूं आहिनि, त पोइ उन्हनि खे तव्हां ज़रूरु कुझु कटे, कुझु जेको आहे ट्रिम कयो, नंढो कयो। उन सां कोई फ़र्क़ु नथो पए, प्लांट जी ख़ूबसूरतीअ ते या हिन जी ग्रोथ ते को बि असरु न पवंदो। सो मूंखे उमेदु आहे त हीअ अॼु जी वीडियो तव्हांखे वणी हूंदी। वणी हुजे त लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त मुस्तक़बिल में अञा बि मां घणो कुझु तव्हां सां शेयर करण जो इरादो रखां थी। सो हमेशह चवंदी आहियां, प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं हमेशह जेको आहे पंहिंजे वक़्त जो क़दुरु कयो। इंशाअल्लाह असां वरी कंहिं ॿी नई वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहिद।